छठे ऐं सिजावर ज़िले जे क्लीन स्वेप थियण जी ख़ुशी में जलसो अॼु थी रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ुसूसी शिरकत करे ख़िताब कंदो छठे ऐं सिजावर ज़िले जे पीपी क़यादत पारां कारकुननि खे जलसे में भरपूर नमूने शिरकत करण जी हिदायत। मकली स्टेडियम ग्राउंड ते थियल रिथियल जलसे गाह जी तयारी मुकम्मल। इलेक्शन कराइण जा इख्तियार आरओज़ ऐं डीआरओज़ वटि हूंदा आहिनि। कमिश्नर जी का बि ज़िम्मेवारी नाहे हूंदी। पंजाब में नून लीग खे अक्सरियत हासिल आहे। कमिश्नर रावलपिंडी जे इल्ज़ामनि जी हक़ीक़त साम्हूं अची चुकी आहे। नून लीग अॻवान ख्वाजा आसिफ चयो आहे त कमिश्नर रावलपिंडी जे इल्ज़ामनि ते इलेक्शन कमीशन कमेटी जोड़ी आहे। कमिश्नर जो बैकग्राउंड बि साम्हूं अची चुको आहे। कमिश्नर छो 9 ॾींहं चुप रहियो? मौलाना फज़ल रहमान सां के बि इख़्तिलाफ़ नाहे। अॻूणी कमिश्नर रावलपिंडी वटि सबूत हुजनि हा त गुज़िरियल ॾींहुं ई पेश करें हा। ही रियासत ऐं सियासत ख़िलाफ़ साज़िश थी रही आहे। हिकु भेरो ॿीहर हालतूं ख़राब कयूं पियूं वञनि। नून लीग अॻवान मलिक अहमद ख़ान चयो आहे त 9 मई खां अॻु पीटीआई बानी ख़िलाफ़ वारंट खणी वेंदड़नि जे साम्हूं हथियारबंद जथा विहारिया विया। इदारनि ख़िलाफ़ परॾेह मां वेही मुहिम हलाई पई वञे। पाकिस्तान बार काउंसिल इलेक्शन में धांधली जे इल्ज़ामनि जी जांच जो मुतालबो करे छॾियो। पाकिस्तान बार काउंसिल जो चवणु आहे त इलेक्शन में धांधली जे इल्ज़ामनि सां इलेक्शन जी शफ़ाफ़ियत ऐं साख़ मुतासिर थी आहे। सियासी पार्टियूं इल्ज़ामनि जी जांच लाइ हिकु आज़ाद कमीशन ते मुतफ़िक़ थियनि। पाकिस्तान जे इस्तेहकाम ऐं जमहूरी अमल ते अवाम जे एतमाद लाइ सियासी पार्टियूं किरदार अदा कनि। बलूचिस्तान जे माण्हुनि पीपल्स पार्टी खे मैंडेट ॾिनो आहे ऐं असां हुकूमत ठाहींदासीं। पीपल्स पार्टी अॻवान सरफराज़ बुगटी चयो आहे त पीपल्स पार्टी माज़ी में बलूचिस्तान में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया। पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून जो साथ ॾियण जो ऐलान कयो आहे। सभ खां वधीक एमपीएस जो अंग असां सां गॾु आहे। धांधलीअ जा इल्ज़ाम लॻाईंदड़ आइनी रस्तो इख्तियार कनि। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में इंटेलिजेंट बेस्ड ऑपरेशन में 9 दहशतगर्द मारिजी विया। शहीद सिपाही शाहज़ेब असलम जी बहादुरी खे सलाम पेश करियां थो। जारी कयल बयान में शहबाज शरीफ़ चयो आहे त सिपाही शाहज़ेब असलम दहशतगर्दनि सां मुक़ाबले दौरान शहीद थी वियो। पाकिस्तान दहशतगर्दीअ खां पाक करण लाइ ही क़दम असांजे अज़म खे वाज़े करे थो। खानवान मां हिकु हफ़्तो अॻु पुलिसटार नमूने गुम थियल 2 शागिर्द बाज़ियाब थी विया। खानवान ऐं रशीद वगर पुलिस ॻुझे इतलाह ते गॾियल कार्रवाई करे 2 शागिर्दनि समीर अली ऐं यासिर अली खे बाज़ियाब कराए वरितो आहे। राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त 2 शागिर्दनि जे अगवा जी शक में जवाबदार खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन खे नामालूम हंधि मुंतक़िल करे वधीक जांच कई पई वञे। हयात पिताफी भरिसां मासूम नीगरीअ सां जिंसी ॾाढाई जे वाक़े जो एसएसपी घोटकी पारां नोटिस वठण बाद केस दाख़िल कयो वियो। जलवार थाणे ते मुतासिर नीगरीअ जे अमल जी फरियाद ते जवाबदार अलिह बचायो लगारी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। केस दाख़िल करण बाद पुलिस जूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं, जवाबदार गिरफ़्तार न थी सघी। इसराइल जा फ़लस्तीनियुनि ते हमला जारी। गज़ा ते हवाई हमलनि में वधीक 17 फ़लस्तीनी शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। देर अल-बला में पनाहगीर कैंप ते हमले में 10 फ़लस्तीनी मारिजी विया। 5 कर तबाह, केतिरा ई माण्हू ढेर हेठां दॿिजी विया। रफ़ा जे होटल में बमबारी सबबि ॿारनि ऐं औरतुनि सूधो 7 माण्हू शहीद। फ़लस्तीनी मीडिया मूजिबि 24 कलाकनि में 150 खां वधीक माण्हू शहीद ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया। शहीदनि जो अंग 28,858 थी वियो। 68,667 ज़ख़्मी थी चुका।